ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ 19/5/2025। मीठा मीठा बाप दादा चवनि था, मीठी मीठी ॿार, श्रीमती तव्हांखे श्रेष्ठ ठाहिण वारी, इन करे श्रीमत खे भुलिजो न। पंहिंजी मत खे छॾे हिकु बाप जी मत ते हलो। प्रश्न आहे, पुण्य आत्मा ठहिण जी युक्ति छा आहे? उत्तर आहे, पुण्य आत्मा ठहिणो आहे त सची दिलि सां प्यार सां हिकु बाप खे यादि करो। कर्मेंद्रियनि सां कोई बि विक्रम न थिए, सभिनि खे रास्तो ॿुधायो। पंहिंजी दिलि खां पुछो, इहे पुण्य असां कंदा आहियूं? पंहिंजी चेकिंग करो। अहिड़ो कोई कर्म न थिए जंहिंजी 100 गुणा सजा खाइणी पए। त चेकिंग करण सां पुण्य आत्मा ठही वेंदो। चेकिंग करण सां पुण्य आत्मा ठही वेंदो। ओम शांति। रूहानी बाप वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। इहे त ॿारनि खे मालूम आहे कि असां शिव बाबा जी मत ते हलूं था। उन्हनि जी आहे ऊच ते ऊच मत। दुनिया इहे न ॼाणंदी आहे कि ऊच ते ऊच शिव बाबा कीअं ॿारनि खे श्रेष्ठ ठाहिण लाइ श्रेष्ठ मत ॾींदा आहिनि। कीअं शिव बाबा कि बाबा ऊच ते ऊच मत शिव बाबा जी आहे, कीअं ॿारनि खे श्रेष्ठ ठाहिण लाइ श्रेष्ठ मत ॾींदा आहिनि। दुनिया न ॼाणंदी आहे। हिन रावण राज्य में कोई बि मनुष्य मात्र मनुष्यनि खे श्रेष्ठ मत न ॾेई सघंदा आहिनि। तव्हां हाणे ईश्वर मत वारा ठहींदा आहियो। हिन समय तव्हां ॿारनि खे पतत खां पावन ठहिण लाइ ईश्वर मत मिले थी। हाणे तव्हांखे पतो पियो, असां त विश्व जा मालिक हुयासीं। इहे ब्रह्मा जो मालिक हुयो। उन्हनि खे बि पतो न हुयो कि मां विश्व जो मालिक हुयुमि। विश्व जो मालिक पोइ हिकदमि पतो थी वियो। इहे खेल ॾाढो सुठी रीति बुद्धि सां सम्झणो आहे। राइट रॉन्ग छा आहे, इन में बुद्धि जी लड़ाई आहे। छा ॻाल्हि राइट आहे, छा ॻाल्हि रॉन्ग आहे। सॼी दुनिया आहे रॉन्ग, हिकु बाप आहे राइट, सच ॿुधाइण वारो। उहो तव्हांखे सचखंड जो मालिक ठाहींदा आहिनि, त हुनजी मत वठणी खपे न। त बाबा जी मत वठणी खपे। पंहिंजी मत ते हलण सां धोखो खाईंदव, परंतु उहो गुप्त आहिनि निराकार। ॾाढा ॿार गफ़लत कंदा आहिनि, सम्झंदा आहिनि इहे दादा जी मत आहे। माया श्रेष्ठ मत वठणु न ॾींदी आहे। श्रीमत ते हलणो खपे। बाबा तव्हांजो चईंदो असां मञी करे हलंदासीं, परंतु कोई मञंदा न आहिनि। नंबरवार पुरुषार्थ अनुसार मत ते हलंदा आहिनि, बाक़ी त पंहिंजी मत ते हलंदा आहिनि। बाबा आहिनि श्रेष्ठ मत ॾियण। अहिड़े बाप खे घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि। माया मत वठणु न ॾींदी आहे। श्रीमत ॾाढी सहज आहे। दुनिया में कोई सम्झी न सघे कि असां तमो प्रधान आहियूं। मुंहिंजी मत त मशहूरु आहे न। श्रीमद भगवत गीता। भॻवानु हाणे चईंदा आहिनि, मां 5000 वर्ष पोइ ईंदो आहे, अची करे भारत खे श्रीमत ॾेई श्रेष्ठ ते श्रेष्ठ ठाहींदो आहे। त बाप सावधान कंदा आहिनि। भॻवानु चईंदा आहिनि, मां 5000 वर्ष पोइ ईंदो आहे, अची करे भारत खे श्रीमत ॾेई श्रेष्ठ ते श्रेष्ठ ठाहींदो आहे। बाप त सावधान कंदा आहिनि, ॿार श्रीमत ते न हलंदा आहिनि। बाप रोज़ रोज़ सम्झाईंदा आहिनि, ॿार श्रीमत ते हलणु भुलिजो न। हिन ब्रह्मा जी त ॻाल्हि न आहे, उन्हनि जी ॻाल्हि सम्झो। उहे ई हिननि द्वारा मत ॾींदा आहिनि, उहे ई सम्झाईंदा आहिनि। खान पान खाईंदा न आहिनि, चईंदा आहिनि माता भुखता आहियां। तव्हां ॿारनि खे श्रीमत ॾींदो आहे। नंबर 1 मत ॾींदा आहिनि कि मूंखे यादि करो, कोई बि विक्रम न करो। पंहिंजी दिलि खां पुछो केतिरो पाप कयो। इहे त ॼाणंदा आहियो सभिनि ते पाप जो बोझो पियो आहे। हिन सभिनि ते पाप जो बोझो, इहे त ॼाणंदा आहियो सभिनि जो पाप जो घड़ो भरियलु आहे। इन समय सभी रॉन्ग रास्ते ते आहिनि। हाणे बाप द्वारा राइट रास्तो तव्हांखे मिलंदो आहे। तव्हांजी बुद्धि में सॼो ॾींहुं ज्ञान आहे। गीता में जो ज्ञान हुजणु खपे उहो न आहे। उहो कोई पाप जी न ठहियलु आहे गीता। इहे बि भक्ति मार्ग में नूंद आहिनि। चईंदा बि आहिनि भॻवानु अची करे भक्ति जो फल ॾींदा आहिनि। गीता में जो ज्ञान हुजणो खपे उहो न आहे। उहो कोई बाबा न ॿुधाईंदा आहिनि। बाबा न ॿुधाई आहे जो दुनिया में गीता।
इहे बि भक्ति मार्ग में न हूंदा आहिनि। चईंदा बि आहिनि भॻवानु अची करे भक्ति जो फल ॾींदा आहिनि। ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि ज्ञान सां सदगति आहे। सदगति बि सभिनि जी थींदी आहे, दुर्गति बि सभिनि जी थींदी आहे। हीअ त दुनिया ई तमो प्रधान आहे, सतो प्रधान कोई आहे न। पुनर्जन्म वठंदे वठंदे हाणे पिछाड़ी में अची करे पिया आहिनि। हाणे मौत सभिनि जे सिर ते बीठो ई आहे। भारत जी ई ॻाल्हि आहे न, असां सां गॾु त कहिड़ा असांजे सिर ते बाबा आहे, मतिलबु असां बाबा जी छत्र छाया जे हेठि आहियूं। दुनिया वारा मौत जी छत्र छाया जे हेठि आहिनि। कॾहिं बि मौत कंहिंखे पकड़े वेंदी। मौत मतिलबु असां बि शरीर छॾंदासीं, लेकिन असां जेतिरो बाबा जी छत्र छाया जे हेठां हलंदासीं त असां दुनिया वांगुरु न मरंदासीं। असांखे ईअं लॻंदो जीअं असां ख़ुशी ख़ुशी सां शरीर छॾियो, बाबा सां गॾु विया। बाबा चईंदा आहिनि भारत जी ई ॻाल्हि आहे, गीता में आहे देवी देवता धर्म जो शास्त्र। त तव्हांजे ॿिए कंहिं धर्म में वञण सां छा फ़ाइदो, जॾहिं लिखियलु आहे देवी देवता धर्म जो शास्त्र आहे गीता, त ॿिए कंहिं धर्म में वञण सां छा फ़ाइदो। हर हिकु पंहिंजी पंहिंजी क़ुरान बाइबल आदि पढ़ंदा आहिनि, पंहिंजे धर्म खे ॼाणंदा आहिनि। हिकु भारतवासी अन्य सभु धर्मनि में हली वेंदा आहिनि, ॿिया सभु पंहिंजे धर्म में पका आहिनि। हर हिकु धर्म वारे जी शकल आदि अलॻि आहे। बाप स्मृति दिलाईंदा आहिनि, ॿार तव्हां पंहिंजे देवी देवता धर्म खे भुलिजी विया आहियो, तव्हां स्वर्ग जा देवता हुयो। हम सो जो अर्थ भारतवासियुनि खे बाप ई सम्झायो अथई। बाक़ी असां आत्मा सो परमात्मा न आहियूं। इहे ॻाल्हियूं त भक्ति मार्ग जे गुरु माण्हुनि ठाती आहे। आत्मा सो परमात्मा गुरु बि करोड़ों हूंदा आहिनि। स्त्री के पति जे लाइ चईंदा आहिनि कि तव्हांजो गुरु ईश्वर आहे, जबकि पति ई ईश्वर आहे। पोइ हे भॻवान हे राम छो चईंदा आहिनि। अगरि पति ई ईश्वर आहे त हे भॻवान हे राम छो चईंदा। मनुष्यनि जी बुद्धि बिल्कुलु ई पथर रही वई आहे। इहे ख़ुदि बि चईंदा आहिनि, हा असां बि ईअं हुयासीं। ब्रह्मा बाबा ख़ुदि बि चईंदा आहिनि असां बि ईअं हुयासीं। काथे वैकुंठ जो मालिक श्री कृष्ण, काथे पोइ उन्हनि जो गांव जो, काथे पोइ उन्हनि खे गांव जो छोरो चई छॾंदा आहिनि। श्याम सुंदर चईंदा आहिनि, अर्थ थोरी सम्झंदा आहिनि। हाणे बाबा तव्हांखे सम्झायो आहे, जो नंबर 1 सुंदर उहो ई नंबर लास्ट तमो प्रधान ठही वेंदा आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो असां सुंदर हुयासीं, पोइ श्याम ठहिया आहियूं। 84 जो चकर लॻाए हाणे श्याम खां वरी सुंदर ठहिण लाइ बाबा हिकु ई दवाई ॾींदा आहिनि असां सभिनि खे कि मूंखे यादि करो। इहा बाबा जी यादि हिकु ई दवाई आहे। तव्हांजी आत्मा पदत खां पावन थी वेंदी। बाबा जी यादि सां ई, इन दवाई सां ई असांजी आत्मा पदत खां पावन थींदी वेंदी। तव्हांजे जन्म जन्मांतर जा पाप नाश थी वेंदा। तव्हां ॼाणंदा आहियो जॾहिं खां रावण आया आहियो तव्हां किरदा किरदा पापात्मा ठही आया आहियो। इहा आहे पापात्माउनि जी दुनिया। हिकु बि सुंदर न आहे। बाबा बग़ैर सुंदर कोई ठाहे न सघे। तव्हां आया आहियो स्वर्गवासी सुंदर ठहिण। हाणे बाबा जो असांखे सदा अच जोड़ी यादि रखिजो। बाबा असांखे श्रेष्ठ मत ॾेई करे विश्व जो मालिक ठाहे करे असांखे सुंदर ठाहिणा आहिनि। स्वर्गवासी सुंदर ठाहिणा आहिनि। हाणे नरकवासी श्याम आहियूं। जी कामचिता ते चढ़ी कारा थी विया आहिनि। बाप चईंदा आहिनि काम मां शत्रु, हिननि ते जीत पाईंदा उहो ई जगत जीत ठहींदा। नंबर 1 आहे काम, उन्हनि खे पतत चइबो आहे। क्रोधी खे पतत न चईंदा आहिनि। सॾु बि कंदा आहिनि कि अची करे असांखे पावन ठाहियो। क्रोधी पतित न आहे। क्रोध ईंदो आहे त बुद्धि
कम न कंदी है न। बाबा अची करे असां पतितनि खे पावन ठाहियो, सॾु कंदा आहियो न। त मेन बाबा त वैसे त सभु विकारनि बाबा जी शक्ति सां भॼी वेंदा आहिनि। मेन अगरि हिन काम विकार ते की जीत पाए छॾी न त उहो जगत जी ठही वेंदी। त हाणे बाबा आया आहिनि, चईंदा आहिनि इहे अंतिम जन पावन ठहियो। जीअं राति खां पोइ ॾींहुं, ॾींहुं खां पोइ राति हूंदी आहे न, वैसे संगम युग खां पोइ सतयुग अचिणो। वैसे संगम युग खां पोइ सतयुग अचिणो ई आहे, चक्कर फिरणो ई आहे न। बाक़ी ॿियो कोई आकाश में अथवा पाताल में दुनिया न आहे। सृष्टि त हिते ई आहे न। सतयुग त्रेता इहे ई आहे। झाड़ बि हिकु ई आहे, ॿियो कोई न थी सघंदो आहे। इहे सभु गपोड़ा आहिनि जो चईंदा आहिनि अनेक दुनियायूं आहिनि। बाबा चईंदा आहिनि इहे सभु भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि, है न। बाबा चईंदा आहिनि इहे सभु भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि जो दुनिया में माण्हू चईंदा आहिनि कि स्वर्ग मथे, नर्क हेठि। कोई आकाश में आहे, नर्क कोई, और हेठि पाताल में कोई दुनिया आहे हेठि। इहे सभु भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि। हाणे बाबा सत्य ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। हाणे पंहिंजे अंदरि ॾिसो असां केसि ताईं श्रीमत ते हली सतो प्रधान अर्थात पुण्य आत्मा ठहूं था। सतो प्रधान खे पुण्य, तमो प्रधान खे पाप आत्मा चइबो। विकार में वञण बि पाप आहे। बाबा चईंदा आहिनि हाणे पवित्र ठहो, मुंहिंजा ठहिया आहियो त मुंहिंजी श्रीमत ते तव्हांखे हलणो ई आहे। मुख्य ॻाल्हि आहे कोई बि पाप न करो। नंबर 1 कमु आहे पाप। नंबर 1 पाप आहे विकार में वञणु। पोइ कोई बि पाप ॾाढो थींदो आहे। ॿियो बि पाप ॾाढा थींदा आहिनि। चोरी चकारी ठगी आदि ॾाढा कंदा आहिनि। पोइ ॾाढनि खे गवर्नमेंट पकड़दी बि आहे। हाणे बाबा ॿारनि खे चईंदा आहिनि तव्हां पंहिंजे दिलि खां पुछो असां कोई पाप त न कंदा आहियूं। ईअं न सम्झो असां चोरी कई व रिश्वत खाई त बाबा त जानी ॼाणण वारा सभु ॼाणदा आहिनि। तो ये बाबा त जानी ॼाणण सभु ॼाणदा आहिनि। न जानी ॼाणण जो, जानी ॼाणनार जो अर्थ कोई इहो न आहे अच्छा कोई चोरी कई बाप ॼाणदा आहिनि। पोइ छा, जो चोरी कई उन जो दंड 100 गुणा मिलंदो, है न। जो चोरी कई हुन जो दंड 100 गुणा थी वेंदो। ॾाढी ॾाढी सज़ा खाईंदव, पद भ्रष्ट थी वेंदव। बाबा सम्झाईंदा आहिनि ईअं अगरि कमु कंदव त दंड भोगणो पवंदो। ईअं अगरि कमु कंदव चोरी आदि जो, रिश्वत अथवा वठंदव त दंड भोगणो पवंदो। कोई ईश्वर जो ॿार ठही करे पोइ चोरी कंदो आहे। शिव बाबा जंहिंसां एतिरो वरसो मिलंदो आहे उन्हनि जे भंडारे सां चोरी कंदा इहे त ॾाढो वॾो पाप आहे। कोई कोई में चोरी जी आदत हूंदी आहे उनखे जेल बट चइबो आहे। इहे ईश्वर जो घरु आहे। इहे सभु कुझु ईश्वर जो ई आहे न। इहे सभु कुझु शिव बाबा जो ई आहे। पंहिंजो सम्झी करे भले तव्हां सेंटर खुलवाइण जे लाइ पैसा तव्हां ॾिना आहिनि, यज्ञ में तव्हां पैसा ॾींदा आहियो, लेकिन दान त शिव बाबा खे कंदा आहियो न। हिकु बार दान कई हुई चीज़ खे असां ईअं थोरी चई सघंदा आहियूं कि मुंहिंजे पैसनि सां। कई बार हूंदो आहे न अगरि कंहिंखे यज्ञ सां कुझु न मिले, रिगार्ड रिस्पेक्ट या कोई चीज़, त चईंदा आहिनि असां हेॾा पैसा ॾिना आहिनि हिननि खे, हेॾा उहा, ऐं असांखे रहण लाइ जॻह कहिड़ी ॾिनी अथनि। असांखे ॾिसो रोटी बि नसीब न थी, असां हेॾा पैसा ॾिना आहिनि हिते। अरे उहो तव्हां दान पुण्य कयो उहो तव्हांजी इच्छा न। उहो जो दान पुण्य कयो उहो तव्हांजी इच्छा हुई। बाबा थोरी चई तव्हांखे कि मुंहिंजे घर में एतिरा पैसा ॾियो, पोइ वरी तव्हां हुन ते अधिकार जतायो था कि ॾिसो मां। थींदा आहिनि न यज्ञ में बि कोई ज़्यादा धन दान कंदो आहे त उनखे उन रिगार्ड रिस्पेक्ट सां उनखे उहो इज़त मान ॾींदा आहिनि। न ॾियनि त पोइ कॾहिं कॾहिं चई बि ॾींदा आहिनि या पोइ
वरी दान न कंदा त बाबा चईं इन करे उन्हनि जो रिगार्ड रिस्पेक्ट रखिणो पवंदो आहे, किथे ट्रेटर न ठही वञे। हिकु त आहे धन न ॾे उहो अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन कई माण्हू ट्रेटर बि ठही वञे, हा कई माण्हू ट्रेटर बि ठही वञे। त हिन करे बाबा खे हर हिक खे रिगार्ड रिस्पेक्ट ॾियणो ई पवंदो आहे, लेकिन आहे सभु शिव बाबा जो ई है ना। अगरि हुन सम्झे हीअ सभु मुंहिंजो आहे त हीअ सभु कटिजी वेंदो। हीअ शिव बाबा जो घरु आहे न, हीअ सभु कुझु शिव बाबा जो आहे। ईश्वर जे घर में खाईंदा आहियो बाप खां वरसो वठणु, परंतु कोई जी आदत थी वेंदी आहे, हुनखे सजा 100 गुणा ठही वेंदी आहे, सजायूं बि ॾाढियूं मिलंदियूं आहिनि। ऐं पियो बाप ऐं पोइ ॿिए जन्म बाए जनम डर्टी घर में जन्म वठंदा आहिनि, त उन्हनि खे केतिरो नुक़सानु थींदो। भले उन्हनि खे सत्य त्रेता में त सुठो घरु मिली वेंदो, लेकिन पद त न मिलंदो न। छोजी बाबा चईंदा आहिनि उतां जो त दास दासियुनि जा बि उन्हनि वटि एतिरो धन हूंदो, जे हितां जा जेका दास दासी आहिनि उहे त ग़रीब हूंदा आहिनि, लेकिन हुतां जा दास दासी बि सुखी हूंदा। लेकिन पोइ जॾहिं द्वापर कलयुग में त पोइ उन्हनि जो जनम अहिड़ो थींदो वेंदो न, सजायूं बि ॾाढी मिलंदियूं। जनम बाए जनम डर्टी घर में जनम वठंदा त पंहिंजो ई नुक़सानु कंदा आहिनि। पंहिंजो ई नुक़सानु कंदा आहिनि। ईअं ॾाढा आहिनि जो यादि में बिल्कुलु न रहंदा आहिनि, ॿुधणु कुझु न आहे, बुद्धि में चोरी आदि जा ई ख़्यालात हलंदा रहंदा आहिनि, है न। बुद्धि में चोरी आदि करण जा ई ख़्यालात रहंदा आहिनि। बाबा चवनि था ॿुधंदा कुझु न आहे, छोकी हुननि जो उहो ई ख़्याल आहे न। केरु मजबूर थी वेंदो न, हुनखे केतिरो बि सम्झाए उहो पंहिंजी बुद्धि अनुसार ई हलंदो। अहिड़ा ॾाढा सत्संग में वेंदा आहिनि, चप्पल चोरी करे वठंदा आहिनि, हुननि जो धंधो ई रहंदो आहे, जिते सत्संग थींदो हुते वञी करे चप्पल चोरी करे ईंदा। दुनिया बिल्कुलु ई डर्टी आहे। इहे ईश्वर जो घरु आहे। चोरी जी आदत त ॾाढी ख़राबु आहे। किथे चइबो आहे न, कख जो चोर सो लख जो चोर। पंहिंजे अंदरि खां पुछणो खपे असां केतिरो पुण्य जमा कयो आहे। पंहिंजे अंदरि पुछो असां केतिरो पुण्य आत्मा ठहिया आहियूं, केतिरा बाप खे यादि कंदा आहियूं, केतिरो असां सुदर्शन चक्रधारी ठहींदा आहियूं, केतिरो समय ईश्वर सर्विस में रहंदा आहियूं, केतिरा पाप कटिजाए। छा चेक करो, पुण्य आत्मा केतिरो ठहिया आहियूं, बाप जी यादि केतिरी रही आहे, केतिरो असां सुदर्शन चक्रधारी ठहिया आहियूं, केतिरो समय ईश्वर सर्विस में रहंदा आहियूं, केतिरो पाप कटिजंदा आहिनि, खटनि था। रोज़ पंहिंजो पोता में चेक करो, है न। केतिरो पुण्य कयो, केतिरो योग में रहियो, केतिरनि खे रास्तो ॿुधायो। कल्ह बाबा चई न, चेक करो असां केतिरनि खे उमंग उत्साह दिलाईंदा आहियूं, संतुष्ट रही करे संतुष्ट कंदा आहियूं, कंहिंखे उमंग उत्साह दिलाईंदा आहियूं। धंधो आदि भल करो था, कर्म योगी आहियो, कर्म त करिणो ई आहे। बाबा इहे बैचिस ठाराईंदा रहंदा आहिनि, सुठे माण्हुनि खे हिन ते सम्झायो। हिन महाभारत लड़ाई द्वारा ई स्वर्ग जा गेट खुलंदा। श्री कृष्ण जे चित्र में हेठि लिखित ॾाढी फर्स्ट क्लास आहे, परंतु ॿार हाणे एतिरो विशाल बुद्धि न ठहिया आहिनि। श्री कृष्ण जे चित्र में हेठि लिखित ॾाढी सुठी आहे, परंतु ॿार अञा एतिरो विशाल बुद्धि न ठहिया आहिनि। थोरो ई धन मिलंदो आहे त नचणु लॻी वेंदा आहिनि। कोई खे जास्ती धन हूंदो आहे त सम्झंदो आहे असां जहिड़ो त कोई आहे न। इन ॿारनि खे बाप जी परवाह न आहे। उन्हनि खे बाप जो एतिरो अविनाशी ज्ञान रतन जो खज़ानो ॾींदा आहिनि, उन्हनि जी बि क़दुरु न रहंदी न। दुनिया वारनि खे धन मिलंदो आहे त कहिड़ो
बाबा चवनि था कि केॾो मथे उड़णु लॻी वेंदा आहिनि। ऐं हिते बाबा एॾो ऊचो धन ॾियनि था तो बि उन्हनि खे क़दुरु न आहे। बाबा हिकु ॻाल्हि चईंदा आहिनि, उहो ॿी ॻाल्हि कंदा आहिनि, परवाह न हुजण जे कारण ॾाढो पाप कंदा रहंदा आहिनि। श्रीमत ते हलंदा न आहे। किरी पईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि श्रीमत ते हलंदा न आहिनि, किरी पईंदा आहिनि। बाप चईंदा इहे बि ड्रामो आहे न, उन्हनि जी तक़दीर में न आहे, उन्हनि जी तक़दीर में न आहे। त बाबा जैसा कि चवनि था कि अहिड़े ॿारनि जी सम्झो तक़दीर में न आहे। बाबा त ॼाणंदा आहिनि ॾाढा पाप कंदा आहिनि। अगरि निश्चय थिए कि बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि त ख़ुशी रहणी खपे ॿारनि खे। तव्हां ॼाणंदा सभु भविष्य नई दुनिया में प्रिंस प्रिंसेस ठहींदासीं त केतिरी ख़ुशी रहणी खपे, परंतु ॿार त अञा ताईं बि मुरझाईंदा रहंदा आहिनि। उहा अवस्था ठहिरंदी न आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि विनाश जे लाइ रिहर्सल बि थींदी रहंदी आहे, नेचुरल क्लैमिटीज़ बि थींदी आहे, भारत खे कमज़ोर कंदा वेंदा आहिनि। बाप ख़ुदि चईंदा आहिनि इहे सभु थियणो आहे, न त विनाश कीअं थींदो। बर्फ़ जी बरसाति पईंदी, पोइ खेती आदि जो छा हाल थींदो, लाखों मरदा रहंदा आहिनि, कोई बतलाईंदा थोरी आहिनि। त बाबा मुख्य ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि कि कीअं पंहिंजे अंदरि जांच करो, मां केतिरो बाप की यादि कंदो आहियां। बाबा तव्हां त वॾे ते वॾा मिठा आहियो, कमाल आहे। बाबा चईंदा आहिनि कि उन्हनि खे हीअं चेक करायो। बाबा चईंदा आहिनि मुख्य ॻाल्हि आहे कि ईअं पंहिंजे अंदरि जांच करो कि मां बाप खे यादि कंदो आहियां। बाबा तव्हां त वॾे ॾाढा मिठा आहियो, कमाल आहे तव्हांजो फरमान आहे मूंखे यादि करो त 21 जन्मनि जे लाइ तव्हां कॾहिं रोगी न ठहींदा। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो त मां गारंटी कंदो आहियां सम्मुख बाप तव्हांखे चईंदा आहिनि त पोइ ॿियनि खे ॿुधाईंदा आहियो। बाप चईंदा आहिनि मूंखे मुंहिंजे बाप खे यादि करो, ॾाढो प्यार करो, मुंहिंजे बाप खे यादि करो, ॾाढो ई बाबा खे प्यार करो। यह है प्यारे ते प्यारी, मिठे ते मिठो शिव बाबा। बाबा चईंदा आहिनि तव्हांखे केतिरो सहज रास्तो ॿुधाईंदो आहे पतित खां पावन ठहिण जो। कोई चईंदा आहिनि असां त पाप आत्मा आहियूं, असां ॾाढा पाप आत्मा आहियूं। अच्छा पोइ ईअं पाप न करो, मूंखे यादि करो त जन जन्मांतर जा पाप आहिनि उहे इन यादि सां भस्म थी वेंदा। यादि जी मुख्य ॻाल्हि आहे न, इनखे चइबो आहे सहज यादि। योग अक्षर बि कढी ॾियो। सन्यासी जा हठ योग त क़िस्म क़िस्म जा आहिनि, अनेक प्रकार सां सेखारींदा आहिनि। हिन बाबा गुरू त ॾाढा कया अथई, हाणे बेहद जो बाप चईंदा आहिनि इन्हनि सभिनि खे छॾो, इन्हनि सभिनि जो बि मां उद्धार करण वारो आहियां। हिन गुरू आदि खां उहे बाबा चवनि था उहो बि हाणे भुलिजो। बाबा चईंदा आहिनि कि मां हाणे बेहद जो बाप चईंदा आहिनि कि मां इन्हनि सभिनि खे छॾो, इन्हनि सभिनि जो बि उद्धार करण वारो मां ई आहियां। ब्रह्मा बाबा बि ॾाढा गुरू कया हुअईं, ॿियो कंहिंजी ताक़त न आहे जो ईअं चई सघे कि मां ई हिननि जो गुरू मां ई हिननि जो उद्धार कंदुमि। बाबा ई चईंदा आहिनि मां हिन सभु साधुअनि जो बि उद्धार कंदो आहियां। पोइ इहे गुरू कीअं ठही सघंदा आहिनि? त मूल हिकु ॻाल्हि बाप सम्झाईंदा आहिनि, पंहिंजी दिलि खां पुछो असां कोई पाप त न कंदा आहियूं।
बाबा घड़ी घड़ी असांखे चवनि था कंहिंखे दुख त न ॾींदा आहे, इन में कोई तकलीफ़ न आहे। अंदरि जांच करिणो आहे, अंदरि जांच करिणो आहे। इहे निराकार बाप जी अंदरि जांच करणी आहे, सॼे ॾींहं में मां केतिरा पाप कया आहिनि, केतिरो यादि कयो, यादि सां ई पाप बस थींदा। कोशिशि करणी आहे, ये ॾाढी महिनत जो कमु आहे। बाबा ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे निराकार रूप में यादि करणु। ज्ञान ॾियण वारो हिकु ई बाबा आहे। बाबा ही मुक्ति जीवन मुक्ति जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। अच्छा मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार आहे, बाप जो अविनाशी ज्ञान रत्न जो खज़ानो ॾींदा आहिनि, उन्हनि जो क़दुरु करिणो आहे, बेपरवाह ठही पाप कर्म न करिणो आहे। अगरि निश्चय असांखे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि त अपार ख़ुशी हुजणी खपे। अगरि निश्चय आहे भॻवानु असांखे पढ़ाईंदा आहिनि त बाबा चवनि था त अपार ख़ुशी रहणी खपे। बाबा असांखे पढ़ाईंदा, बाबा असांजा सर्व संबंधी आहिनि। ॿियो आहे ईश्वर जे घर में कॾहिं चोरी आदि न करणी खपे, ख़्यालु न अचिणो खपे। इहा आदत ॾाढी गंदी आहे। चइबो बि आहे कख जो चोर सो लख जो चोर। पंहिंजे अंदरि पुछिणो आहे असां केतिरो पुण्य आत्मा ठहिया आहिनि। वरदाना निर्बल दिलि शिकस्त असमर्थ आत्मा खे एक्स्ट्रा बल ॾियण वारा रूहानी रहमदिल ठहूं। जो रूहानी रहमदिल ॿार आहिनि उहे महादानी ठही बिल्कुलु होपलेस केस में बि होप पैदा करे ॾींदा आहिनि। निर्बल खे बलवान ठाहे ॾींदा आहिनि। अहिड़ी आत्मायूं निर्बल खे बलवान ठाहे ॾींदियूं आहिनि। दान सदा ग़रीबनि खे बेसहारनि खे कबो आहे। त जो निर्बल आत्मायूं आहिनि, जो निर्बल आत्मायूं आहिनि निर्बल खे बलवान ठाहे ॾींदा आहिनि के रहमदिल ॿार। दान सदा ग़रीब बेसहारनि खे कबो आहे। त जो निर्बल दिलि शिकस्त असमर्थ प्रजा क्वालिटी जी आत्मायूं आहिनि उन्हनि जे प्रति रहमदिल रूहानी रहमदिल ठही महादानी ठहूं, है न। निर्बल दिलि शिकस्त असमर्थ प्रजा क्वालिटी वारी आत्माउनि ते रूहानी रहमदिल ठही सर्व खे दान कंदा हलो, महादानी ठहणु, है न। सभी आत्माउनि खे बाबा जे ज्ञान गुण शक्तियूं दान कंदा हलो। जेकी प्रजा क्वालिटी आहे उनखे दान करो। आपस में हिक ॿिए जे प्रति मादानी न ठहिणो आहे, उहो त सहयोगी साथी आहियो, भाई भाई त आहियो, हम शरीक पुरुषार्थी आहियो। सहयोग ॾियो, दान न ॾियो। जेका असांजे हम शरीक आहे न, जेका बाबा जे ॿार आहिनि उन्हनि खे असांखे सहयोग ॾियणो आहे, ज्ञानी माण्हुनि खे दान करिणो आहे। स्लोगन आहे सदा सेफ हुआ जो हिकु पल हिकु भरोसो। बाबा चवंदा आहिनि सदा हिकु बाप जी स्लोगन आहे सदा हिकु बाप जे श्रेष्ठ संग में रहो त ॿिए कंहिंजे संग जो रंग प्रभाव न विझी सघंदो, ॿिए कंहिंजे संग जो रंग प्रभाव न विझी सघंदो। कोई चीज़ सां बि आकर्षण न हूंदो अहिड़े ॿारनि खे। अव्यक्त इशारो रूहानी रॉयल्टी और प्योरिटी जी पर्सनैलिटी धारण करो। प्योरिटी सां गॾु गॾु चेहरे और चलन में रूहानियत जी पर्सनैलिटी खे धारण करो। हिन ऊची पर्सनैलिटी में रूहानी नशे में रहो। प्योरिटी जी पर्सनैलिटी
रूहानियत जी पर्सनैलिटी धारण करे, उच्च ते उच्च पर्सनैलिटी। रूहानी नशे में रहो। रूहानी नशे में रहो। पंहिंजी रूहानी पर्सनैलिटी के स्मृति में रख सदा प्रशंसित रहो त जो प्रश्न समाप्त थी वेंदा। पर्सनैलिटी के स्मृति में रखी सदा प्रसन्न चित रहो त प्रश्न समाप्त थी वेंदा। अशांत परेशान आत्मायूं तव्हांजी प्रसन्नता जी नज़र सां प्रसन्न थी वेंदियूं। अशांत परेशान आत्माएं असांजी प्रसन्नता जी नज़र सां प्रसन्न थी वेंदियूं। त सदा असांखे पंहिंजी प्योरिटी रूहानियत जी पर्सनैलिटी प्योरिटी रूहानी रॉयल्टी ऐं प्योरिटी जी पर्सनैलिटी धारण कंदा हलो त असां सदा प्रसन्न रहंदासीं ऐं असांजी प्रसन्नता सां ॿिया सभी भी प्रसन्न थी वेंदा। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।